तवाई असांजे नबी यतीमन जे लाइ रहमत। असां के यतीमन मां एलर्जी इंदो आहे, एलर्जी। यतीम छोरो आ, इने के रिश्तो दे हक खाई विदा। तवाई असांजे नबी ईदगाह में अचन पिया ईद नमाज पढ़ाइण जे लाइ। जीअं तवाई असां उलमा जे मुंतज़िर आहियूं। कुछ अखियूं हुयूं जेको सोने मोहम्मद मुस्तफ़ा जे दीदार जे लाइ सिकंदा हा, ईदगाह में वेठा हा। उहे खुश नसीब केर हा? सब ॻाल्हायो, सब ॻाल्हायो, गैरत और जुर्रत सां ॻाल्हायो। कूड़ी गाल त ना है बाबा, सच्ची गाल आहे। तव्हां मूंखे त ॾिसो, मूंखां बाद मौलाना असदुल्ला खोड़ो साहब के ॾिसंदो, ज़ीनतुल क़ुर्रा कारी अमीली रिंद साहब के ॾिसंदो, तव्हां ॾिसंदो न, तव्हां असांखे ॾिसंदो। उहे बि अखियूं हुयूं जेके मोहम्मद मुस्तफ़ा के ॾिसंदा हा। उहे कन मुबारक हा जेके मोहम्मद मुस्तफ़ा जे ॻाल्हियूं ॿुधंदा हा। उहे दिल आ जेके मोहम्मद मुस्तफ़ा जी ॻाल्हियुनि खे यादि कंदा हा। सभु चओ इहे प्यारा केर हा? ज़ोर सां, ज़ोर सां। ईदगाह में हेॾिया हेॾिया बी वरी चओ केर हा? इहे ज़ोर सां चओ, तव्हां बि चओ केर हा? केर हा? ॾिसो ही सहाबाई किराम जी करामत आहे जे हेॾा नंढा ॿार बि सहाबा 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 था कनि। अल्लाह नज़र बद कम जाए। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदगाह में देर सां आया। सहाबाई किराम ॾिसनि पिया हुजूर अचनि अचनि देर सां आया। ॾिसो कुल्ले ते हिकिड़ो ॿार आहे, मुर्के पिए थो, खिले पिए थो। ॾिठो त इमाम हसन हुसैन बि न आई, केर आहे? हुजूर उनके मिंबर ते विहारे करे फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो, मां ईद नमाज पढ़ाइण जे लाइ अचां पियो। ही ॿार नंढो रोए पियो, दाहूं करे पियो। मां चयो केर आहीं ॿार? चए मां यतीम आहियां, न मुंहिंजो अबू आहे न अमड़ आहे। हुजूर फरमायो, मां चयोमांसि घबरा न, अॼु तुंहिंजो कोई न आहे त मोहम्मद मुस्तफ़ा तुंहिंजो आहे। हुजूर फरमायो मां घर वियुमि, आयशा खे चयोमांसि आयशा हे रहमत जी चादरनि खे बंदि कर, हिन जे लाइ कपिड़नि जो इंतज़ाम कर। पाक नबी पंहिंजे रहमत वारी चादर जंहिंजे लाइ कपिड़े जो इंतज़ाम करायो, उन यतीम जे लाइ हिन खे पाक नबी मोहम्मद अरबी चइबो आहे। हुजूर फरमाया पोइ मां हिन खे तेल मखियुमि, गुस्ल कराए पंहिंजे कुल्ले ते खणी अची हुजूर हाणे ऐलान थो करे। तवजो, हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजो सम्झो, हिकिड़े मौलवी मुफ्ती जी ॻाल्हि हूंदो आहे कुझु सदियुनि जे लाइ, सालनि जे लाइ, पर तव्हां असांजी नबी जी जेकी ॻाल्हि हूंदी आहे न, वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास, तव्हां असांजे नबी जी ॻाल्हि क़यामत ताईं इंसाननि जे लाइ हूंदो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ रखीसि यतीम जे मथां, छा फरमाए? दुनिया वारो यतीमनि जो क़दर कयो। जॾहिं तव्हां यतीमनि ते शफ़क़त जो हथ रखंदव, हिन जे हथ जे हेठां जेतिरा वार हूंदा, अल्लाह एतिरो तव्हांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए छॾींदो। असांखे न मज़दूरनि ते वॾो एलर्जी लॻंदो आहे। कम कर जड़ त नौकर असांजो दाबा ॾींदासीं। पाक नबी मुसाफ़ो फरमाईंदा हा, पाक नबी जा हथ मुबारक रेशम जे कपड़े खां वधीक नरम हूंदा हा, मुश्क अंबर खां वधीक खुशबूदार हूंदा हा। साहबाई किराम फरमाइनि था, हुजूर सां जॾहिं मुसाफ़ो कंदासीं सॼो ॾींहुं पंहिंजे हथनि खे साबुण सां मलियो, पर खुशबू ख़त्म कान थींदो, छो त मोहम्मद मुस्तफ़ा जा हथ जो लॻा हा। हुजूर मुसाफ़ो कनि पिया, मुसाफ़ो कंदे 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 हिकिड़े अहिड़े शख़्स सां मुसाफ़ो कयूं जंहिंजा हथ पत्थर वांगुरु सख़्तु। हुजूर फरमाए, बाबा ही कंहिंजा हथनि? छा थियो ते? केरु ईअं बा? चइसि मां तव्हांजो ख़ासि शागिर्द आहियां मज़दूर, इबादत करे अलाह खे राज़ी कंदो आहे, तव्हांजे सीरत खे अपनाए करे तव्हांखे राज़ी कंदो आहे, ॿियो बच्चनि जे लाइ रोज़ी जे लाइ मज़दूरी कंदो आहियां। तवज्जो कजो, कोई ज़बान ख़ामोश न रहंदो। हुजूर उनजा हथ वठी करे पाक नबी चुमन था, चवनि था रब्बा क़यामत ताईं मुंहिंजे मज़दूरनि जी पार थई। जेकॾहिं दुनिया में यतीमनि जो कोई न है त मोहम्मद मुस्तफ़ा जो प्यार उन्हनि सां गॾु आहे। दुनिया में जेकॾहिं मज़दूरनि जो कोई न है, मोहम्मद मुस्तफ़ा जो प्यार उन्हनि सां गॾु आहे।